मौजूद व्यूअर्स ॾहर की मां हिकिड़ी ॾुखंदड़ ख़बर अॼु आई आहे मार्केट में हले पई। ॾहर की प्रेस क्लब जे सदर पंहिंजी कार विजेश कुमार मेंघवाड़ जे दुकान जे आॾो पार्क कई। विजेश कुमार मेंघवाड़ मोटरसाइकिलुनि जो मिस्त्री आहे। उनखे चयो त रोज़ी रोटी जो टाइम आहे, तूं पंहिंजी गाॾी साइड ते पार्क कर। प्रेस क्लब जो सदर काविड़जी पियो। उनखे तकलीफ़ पहुती त उनजी कार पार्किंग छो मना कई पई वञे। हिकु मेंघवाड़ मोटरसाइकिलुनि जो मिस्त्री उहो रोके थो त तूं कार पार्किंग छो थो करीं। ॾहर की प्रेस क्लब जे सदर उन ते काविड़जी बेतहाशा तशद्दुद कयो। पाण त तशद्दुद कयो पर साहब ॾहर की प्रेस क्लब जे साहब जी कावड़ न घटी। उनखे ॻेलींदो ॾहर की थाणे ते खणी वियो ऐं ॾहर की थाणे जी पुलिस बि प्रेस क्लब जे सदर सां मोहबत रवादारी भाई पी निभाईंदे उन मेंघवाड़ छोकिरे ते विजेश ते इंतिहाई तशद्दुद कयो। उनखां पोइ उहो जेको विजेश आहे उन कावड़ में करब में ॾुख में तेज़ाब पी छॾियो। तेज़ाब पीअण खां पोइ उनजी हालत ॾाढी बुरी थी वई। माइट उनखे रहीम यार खान खणी विया ऐं हाणे उनजी पोज़ीशन जेका आहे उहा तड़पंदड़ आहे, बुरी आहे, ख़राबु आहे। मूंखे अफ़सोस आहे हिन प्रेस क्लब जे सदर ते, अफ़सोस आहे मूंखे सहाफ़ीअ ते। मूंखे हैरानगी आहे त सिंध जा सहाफ़ी कहिड़ो धंधो पिया कनि। पुलिस सां यारियूं, बोतारनि वॾेरनि सां यारियूं, लोफरनि बदमाशनि सां यारियूं रखे उन्हनि जे धंधनि खे शेल्टर ॾियनि था, उन्हनि जे ग़ैरक़ानूनी कमनि जी तारीफ़ कनि था, उन्हनि खे मीडिया प्रोमोशन ॾियनि था ऐं पोइ पुलिस सां वरी इहे कम था वठनि। इहा कहिड़े क़िस्म जी सहाफ़त आहे? छा इहा सहाफ़त रही आहे त तव्हां माण्हुनि जे दुकाननि जे आॾो पंहिंजूं गाॾियूं पार्क कयो ऐं कमज़ोर माण्हू जेकॾहिं तव्हांखे मना कनि त गाॾियूं हितां खणी ॿिए पासे रखो, अवां उन्हनि ते तशद्दुद कयो, अवां उन्हनि ते तशद्दुद करे वरी उन्हनि खे गीले थाणे ते खणी वञो, वरी उन्हनि ते थाणे ते तशद्दुद करायो। इहा तव्हांजी सहाफ़त आहे? इहो तव्हांजो मयार आहे? इहा तव्हांजी लेविल आहे? जेकॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जी सहाफ़त कयो था त पोइ माज़रत सां आऊं हुसन अब्बास अहिड़ी सहाफ़त खे रद्द कयां थो, कंडम कयां थो। आऊं अहिड़ी सहाफ़त जो हिसो न आहियां। ऐं तव्हांजे इन्हनि ग़ैरक़ानूनी कारवायुनि खे कोट कंदो रहंदुसि। सहाफ़ी समाज जो आईनो थींदा आहिनि, सहाफ़ी समाज जी अखि थींदा आहिनि। जेकॾहिं सहाफ़ी बि बदमाशियूं कनि, सहाफ़ी बि जेकॾहिं पुलिस जे ॾठ ते या वॾेरनि जे ॾठ ते या पाण वॾेरा बणिजी फ़ैसिला कनि त इहो इंतिहाई ख़राबु आहे, इहो ख़तरनाक आहे त को सहाफ़ी वेही पंहिंजी कोर्ट हलाए, पंहिंजो कानून हलाए। इहो हक़ु कंहिंखे बि कोन्हे को कंहिंजे दुकान जे आॾो पार्किंग करे ऐं वरी पोइ को मना करे त उन ते तशद्दुद कयो। ऐं मज़मत थो कयां, कंडेम थो कयां ऐं सॼी सिंध जे सहाफ़ियुनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे अहिड़े क़िस्म जी सहाफ़त खां पासो कयो। सभु सहाफ़ी हिकु जहिड़ा कोन्हनि। मुंहिंजा काफ़ी बहितरीनु सहाफ़ी दोस्त आहिनि जेके अक्सर पुलिस वॾेरनि ऐं समाज दुश्मननि जे तशद्दुद जो या उन जे ज़ुल्मनि जो हमेशह निशानो बणजंदा रहनि था। अहिड़ी बेकार सहाफ़त खां पासो कयो जेका ॾहर की प्रेस क्लब जे सदर कई आहे। विजेश कुमार ते तशद्दुद कयो आहे। इन सहाफ़ी ते केस दाख़िल थियणु खपे हा, इन सहाफ़ी जी गिरफ़्तारी थियणु खपे हा। पर अफ़सोस जो पाकिस्तान में कानून जेको आहे उहो ताक़तवर माण्हुनि खे कुझु बि नथो करे, कमज़ोर माण्हुनि ते उहो कानून जेको आहे वरी चढ़ाई करे थो। जेकॾहिं मुंहिंजो हीअ आवाज़ु घोटकी ऐं ॾहर की जी अदालत ताईं पहुचे थो त महिरबानी करे अदालतूं उन जो सख़्तु नोटिस वठनि त को बि सहाफ़ी सहाफ़त जे आड़ में कंहिंखे ब्लैकमेल न करे, कंहिं ते तशद्दुद न करे, कंहिं कमज़ोर ते ज़ुल्म न करे। ऐं बींग सहाफ़ी जी हैसियत में माफ़ी थो वठां विजेश कुमार खां ऐं उन्हनि कई कमज़ोर माण्हुनि खां जेके सहाफ़ियुनि जे ज़ुल्मनि जो निशानो बणिजनि था। मूंखे इलाही अफ़सोस आहे, मां शर्मसार आहियां।